अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद क्या दोस्तों सब दोस्तों ठीक होगा। आज जो टॉपिक है ड्रामा सीरियल सिंध जाई। वीडियो शुरू करण का पहिरियों मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी रिक्वेस्ट है त असांजे चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं कमेंट कंदा शेयर कंदा तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी। सो दोस्तों तव्हां टाइम घणो ज़ाया नथा कयूं। दोस्तों शुरू पिया कयूं ही वीडियो अॼु जे हिन वीडियो में तव्हांखे ड्रामा सीरियल सिंध जाई जे बारे में तव्हांखे कुझु इंफॉर्मेशन ॾींदमि। सीरियल सिंध जाई में कहिड़ा कहिड़ा मशहूरु अदाकार आहिनि उन्हनि जा नाला तव्हांखे ॿुधाईंदुमि। सैर निसार शाह ऐं आज़म मेंगल ऐं अब्बास गुल ऐं में सिंध जा मशहूरु अदाकार पिणु कमु करे रहिया आहिनि ऐं इन खां अलावा इन ड्रामे जा ट्रेलर भी जारी थी चुका आहिनि। सिंध टीवी ते रिलीज़ थींदो। तमामु बहितरीनु ड्रामो आहे। तमामु सुठी लोकेशन ते ही ड्रामो रिकॉर्ड कयो वियो आहे। जल्द खां जल्द ही ड्रामो रिलीज़ थींदो। अञा इन जी कंफर्म डेट न ॿुधाई वई आहे। अञा जीअं इहा ख़बर पई त मां तव्हांखे जल्द वीडियो ठाहे तव्हांखे ॿुधाईंदुमि। अहिड़ा ई वीडियो ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं कमेंट कंदा शेयर कंदा तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी। अहिड़ा ई वीडियो ॾिसण जे लाइ तेसिताईं अल्लाह हाफ़िज़। मिलूं था नेक्स्ट वीडियो में।